लाहौर पंजाब जे घरू वज़ारत सुभाणे थींदड़ ज़िमनी चूंडुनि दौरान अमन अमान बरक़रार रखण जे लाइ 13 ज़िलनि ऐं तालुक़नि में मोबाइल ऐं इंटरनेट सर्विस मुअतल करण जी सिफ़ारिश करे छॾी आहे। रिपोर्ट मूजिब पंजाब जे घरू वज़ारत लिखियल ख़त में वफ़ाक़ी घरू वज़ारत खां सिफ़ारिश कई आहे त 13 ज़िलनि ऐं तालुक़नि में मोबाइल ऐं इंटरनेट सर्विस मुअतल कई वञे। सूबाई गादी वारे शहर लाहौर, तिलागंग, चकवाल, कलर, कहार, गुजरात, अलीपुर, चिट्ठा, ज़फरवाल, बखर, कसूर, शेखपुरा, सादिक़ाबाद, कोट चन्ना, डेरा गाज़ी खान ऐं सिफ़ारिश कई वई आहे त ख़त जी कॉपी चीफ सेक्रेटरी पंजाब, IG पंजाब ऐं चेयरमैन पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी PTA ॾांहुं बि उमाणी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।